अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिठवर वाला कलाम वाक़ई ख़ूब चयो आहे। अगरि सिहतमंद तंदुरुस्त आहे त मंज़िलूं चाहे केतिरियूं ऊचियूं मथे हुजनि पर रस्तो त पेरनि हेठां हूंदो आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। अगरि सिहतमंद तंदुरुस्त आहे त मंज़िलूं चाहे केतिरियूं ऊचियूं मथे हुजनि पर रस्तो त पेरनि हेठां हूंदो आहे। ताणे रहो ताणे रहणो बि आहे अफ़राटे मोहबत जी दलील। प्यार जा सवें इज़हार हूंदा आहिनि। ताणे रहणो बि आहे अफ़राटे मोहबत जी दलील। प्यार जा सवें इज़हार हूंदा आहिनि। जेतिरा बि लफ़्ज़ आहिनि उहे टिड़ंदड़ गुलाब आहिनि। लहजे जे फ़र्क़ सां उन्हनि खे तलवार कोन बनाइबो आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। अगरि सिहतमंद तंदुरुस्त आहे त मंज़िलूं चाहे केतिरियूं ऊचियूं मथे हुजनि पर रस्तो त पेरनि हेठां हूंदो आहे। तूं हिकु जलवो सरासर में सरापा हिकु नज़र पंहिंजे हाजत ॾिस, पंहिंजी ज़रूरत ॾिस। तूं हिकु जलवो सरासर में सरापा हिकु नज़र पंहिंजी हाजत ॾिस, मुंहिंजी ज़रूरत ॾिस। कमु अधूरो पियो आहे, ख़वाबनि जो अॼु वरी निंड ग़ैर हाज़िर आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। अगरि सिहतमंद तंदुरुस्त आहे त मंज़िलूं चाहे केतिरियूं ऊचियूं मथे हुजनि पर रस्तो त पेरनि हेठां हूंदो आहे। धोखो ॾियण वारो कॾहिं बि मोहबत कोन कंदो। मोहबत करण वारो कॾहिं बि धोखो कोन ॾींदो। धोखो ॾियण वारो कॾहिं बि मोहबत कोन कंदो। मोहबत करण वारो कॾहिं बि धोखो कोन ॾींदो। जॾहिं तव्हां माण्हुनि में कुझु विरहाइण वारा बणिजी वेंदा आहियो त अलाह साईं सभ खां वधीक उहा शइ तव्हांखे ॾींदो आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। अगरि सिहतमंद तंदुरुस्त आहे त मंज़िलूं चाहे केतिरियूं ऊचियूं मथे हुजनि पर रस्तो त पेरनि हेठां हूंदो आहे। मोहबत इंसान जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो बहितरीन तोहफ़ो आहे। मोहबत इंसान जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो बहितरीन तोहफ़ो आहे। धोखेबाज़ फितरत निमा इंसान में मोहबत जी नेमत कोन हूंदी। मोहबत अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो बहितरीन तोहफ़ो आहे, इनाम आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। अगरि सिहतमंद तंदुरुस्त आहे त मंज़िलूं चाहे केतिरियूं ऊचियूं मथे हुजनि पर रस्तो त पेरनि हेठां हूंदो आहे। ॾुख ॾेई सुवाल करे थो, कुझु त मुंहिंजो ख़्यालु करे थो। ॾुख ॾेई सुवाल करे थो, कुझु त मुंहिंजो ख़्यालु करे थो। नियत साफ़ मंज़िल आसान, मोहबत जो नैमुल बदल सिर्फ़ु मोहबत ई आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। अगरि सिहतमंद तंदुरुस्त आहे त मंज़िलूं चाहे केतिरियूं ऊचियूं मथे हुजनि पर रस्तो त पेरनि हेठां हूंदो आहे।